मशकिरन जो हाँ मशकिरन जो गोठ तई इन इज्जत तुझी एडी बेइज्जती कया या विसरी वई थई बाबले कड़ी गाल चवे दिल में न कजे हाँ तो हाँ ही वडो बेइज्जत तो थई हाँ सही तो हाँ इज्जत तई रीवस जी शादी जे मसले मुखे परेशान करे वेंदो आ तू केड़ो घोट जो पुट रही या इज्जत तुझी भेण है जो तू परेशान थियो आई अची इज्जत चुमन ईदन जी भेण मां पंहिंजी भेण लालीअ लाइ परेशान आ जॾहिं न उहो परण जी आई रीवस जे घर में त पोइ सम्झी थी लालीअ सां कहिड़ो असरु थींदो अदा विलायती मां अहिड़नि मायुनि खे गाहु ई कोन विझंदी आहियां हा मां अहिड़नि जे पुॼण लाइक़ु आहियां सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी इहा कहिड़े बाग़ जी मूरी आहे इज़त 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 ॾिठी अथमि चाढ़ियांसि लोढ़े ते त ढेंगरा लॻनसि अम्मा असांखे ई नथी सुञाणे बाक़ी इज्जत कई सेठियाणी खे अंगूठो सुञाणंदी अंगूठो कंहिंजो अंगूठो कपजी पियो अम्मा कंहिंजो बि न तुंहिंजे लाइ मां दवा खणी अचां दवा छो पियारींदी आहे मां का बीमार आहियां छो जो मूंखे दवा पियारींदी आहे जल्दी कयो त किथे झेड़ो टरी न वञे मरी न वञे साबर कंहिंजो खून थो थिए ड्रामा सोप सीरियल मशकिरन जो गोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।